दादू मां ख़बर शामिल कयूं त दादू जी नूरानी चौक वटि संगावती तकरार तां फायरिंग में ज़ख़्मी थियल नौजवान फौत थी वियो आहे। ज़ख़्मी थियल नौजवान इम्तियाज़ बिरमाणी कराची जी अस्पताल में फौत थी वियो। हथियारबंदनि जी फायरिंग में मक़तूल जो भाउ आसिफ बिरमाणी पिणु ज़ख़्मी थियो हो। दादू में वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त ॿ जवाबदार राशिद ऐं मोहम्मद बख्श गिरफ़्तार कया विया आहिनि। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त दादू में नूरानी चौक वटि संगावती तकरार तां फायरिंग में ज़ख़्मी थियल नौजवान फौत थी वियो आहे। इन हवाले से राब्तो कयो आहे दादू में आवाज़ टीवी जे रिपोर्टर तारिक लिगारी सां। जी तारिक, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी, दादू शहर के नूरानी चौक वटि 10 ॾींहं अॻु जेको आहे सो संगावती तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल इम्तियाज़ वलद लाल बख्श बिरमाणी कराची जे अस्पताल में ज़ख़्मनि जी सट नसंदे फौत थी वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इम्तियाज़ बिरमाणीअ ईअं जेको आहे सो हुनजे सोटनि विच में संगावती जी तकरार तां जेको आहे सो झेड़ो थियो, जंहिंमें हथियारबंदनि पारां फायरिंग कई हुई, जंहिंमें इम्तियाज़ ऐं उनजो भाउ जेको आसिफ हो उहे ॿई ज़ख़्मी थिया। 10 ॾींहंनि खां पोइ इम्तियाज़ जेको आहे उहो कराची जे अस्पताल में फौत थी वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वाक़े जो ए सेक्शन थाणे ते केस पिणु दाख़िल आहे, जंहिंमें ए सेक्शन पुलिस पारां वाक़े में इम्तियाज़ जे सोट राशिद ऐं हुनजे चाचे मोहम्मद ख़ान खे गिरफ़्तार कयो आहे, जॾहिं हिकु जवाबदार बिलावल जेको आहे उहो अञा ताईं मफ़रूर आहे। फौती जो लाश जेको आहे उहो कराचीअ खां दादू आंदो पियो वञे, जंहिंखां पोइ हिते पोस्टमार्टम खां पोइ उन लाश जी जेका आहे अबाणे ॻोठ में तदफ़ीन कई वेंदी। जी ठीक है तारिक, वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।